जहर जिंदगी गोठ वारो ही तव्हां जो मुजरिम ज़ालिम तव्हां जे साम्हूं बीठो आहे पर ओठे के सज़ा ॾियण लाइ अञा तव्हां खे कुझु ॾींहं इंतज़ार करणो पवंदो छो जो अञा ताईं ओठे जहिड़ो ज़ालिम कमाल खान असांजे चंपे में न आयो आहे। जीअं ई कमाल खान खे ॿधी अची ओठे जे भर में बीहारींदासीं पोइ ॿिन्ही ज़ालिमनि खे गॾु सज़ा ॿुधाई वेंदी। जेसि ताईं कमाल मुंहिंजी गिरफ़्त में नथो अचे ओसि ताईं ओठे खे मूं वटि क़ैद में रखियो वेंदो। उन करे कुझु ॾींहं सब्र कयो ऐं पंहिंजे पंहिंजे घर हलिया वञो। जॾहिं ओठे खे सज़ा ॾियण जो वक़्तु आयो त तव्हां सभिनी खे घुरायो वेंदो। बिलाल तव्हां सभु मूं सां अचो। हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ। तुंहिंजी भेण तुंहिंजे पीउ जो कातिल मां न आहियां। बाक़ी मीरा मुंहिंजे क़ैद में आहे। जेकॾहिं मुंहिंजो लाश निकिरंदो त उन लाश सां गॾु मीरा जो लाश भी निकिरंदो। छा करे आयो पुट? सौट खे ज़ंजीरनि में जकड़े आया आहिनि चाचा। वॾी पग खटे आयो आहीं अदा। मूं त सम्झो हुयो त तूं पंहिंजी सौट जो पासो वठंदे, पर तूं त हुनजी मौत जे लाइ तमामु ख़ुशि पियो लॻी। सिर्फ़ मां न पर पूरो ॻोठ ख़ुशि थींदो हिक ज़ालिम जी मौत ते। एॾो ज़ुल्म बि कोन कयो अथसि जो ओठे खे गोली हणी मारियो वञे। हुनखे त रईस छॾे ॾींदो, तूं रुॻो असांजी जान छॾ। मां तोखे ॿधियूं कान वेठी आहियां छोकिरी। जेकॾहिं वारिस सां मां ओठे जो हाल वाल पुछियो त कहिड़ो गुनाह करे छॾियो? तूं हाल अहवाल भली वठ। असां तुंहिंजा सॼणा आहियूं, तुंहिंजा दुश्मन न आहियूं। बाक़ी दुश्मननि की सिंग थींदा आहिनि छा? 4 ॾींहं वारिस ओठे जे पोयां हुयो। हुनखे डोड़ाए डोड़ाए ॿधी पोइ वारिस घर आयो आहे ऐं तूं तो चवीं त असां तव्हांजे दुश्मन न आहियूं। असां दुश्मन त दुश्मन ई सही, पर हाणे महिरबानी करे ख़ामोश थी वेह। मां त अंदरि कमरे में थी वञा। हिन जे विच में मां छा थी करे सघां? मुंहिंजे हिनखे तूं कीअं मुंहुं ॾिठी आहीं? सलाम आतो। मूंखे त हिन बेज़ार करे छॾियो आहे, तॾहिं त चवंदी आहियां त हितां वापसि हलो, पर तूं असांजी मञी नथो। हलंदासीं कुंज, सिर्फ़ 2-3 ॾींहं सब्र कर। ओठे ॿी ॻाल्हि कई आहे मां। ॿी ॻाल्हि? कहिड़ी ॿी ॻाल्हि? इहो ई मां त हुन अदी ऐं बाबा खे न आहे मारियो। अबा हू पंहिंजी जान पियो छॾाइण चाहे तॾहिं ई कूड़ हणी वियो। ओठो वॾो ज़ालिम आहे मां। जेकॾहिं हुन खून कया हुजनि हा न त वॾा टाक ॾेई ॿुधाया, पर इहो कमु कंहिं ॿिए कयो आहे मां। इन ॻाल्हि जो त अंदाज़ो पुट तूं ई लॻाए सघीं थो, मूंखे त ख़बर न पवंदी। ऐं ॿी ॻाल्हि त मीरा जी हिन ओठे खे ख़बर आहे। पोइ तो हुन खां न पुछो त मीरा किथे आहे? एतिरो जल्दी त मूंखे मीरा जो ॾस कोन ॾींदो मां। पोइ हिन भाईअ खां छा पुछां? थी सघे थो त हुनजे दिलि में रहम पैदा थिए। रहम? ऐं ओठे जे दिलि में? न मां, इहो त नामुमकिन आहे। जेकॾहिं ॾस न ॾींदो त तोखे मीरा जी ख़बर कीअं पवंदी? हाणे जल्द मीरा खे ॻोल्हे लांदुसि मां। हाणे इहा त ख़बर पइजी वई आहे त मीरा किथे आहे। इन करे न ओठे जा ठिकाना ऐं हुनजा दोस्त मूंखां लिकी कान सघंदा। हाणे तमामु जल्द मीरा खे बि ॻोल्हे लांदुसि ऐं अदी ऐं बाबा जे कातिल खे बि ज़ाहिर कंदुसि। अॼु मूं इहो महसूसु कयो आहे त मीरा असांखे मयारूं थी ॾिए पई, असां उनखे विसारे छॾियो आहे। किथे ओठो रबन खे इहो त नाहे ॿुधायो त उनजे पीउ जो कातिल मां आहियां।
जेकर ओठे ॿुधाए छॾियो आहे त पोइ रबन मूंखे कॾहिं बि ज़िंदा कोन छॾींदो ऐं हाणे ओताग खां ॿाहिरि निकिरणु बि ख़तरे खां ख़ाली न आहे। छा ॻाल्हि आहे आमद, परेशान नज़र पियो अची? न कालू परेशान न आहियां, बसि धीअ जे सदमे मूंखे ॾुकारो करे छॾियो आहे। हाणे त तुंहिंजी न्याणी जो कातिल बि पकड़िजी पियो आहे, तमामु जल्द हुनखे सज़ा ॾिनी वेंदी। पर मां त चाहियां थो त हिन ओठे खे त ज़हर ॾेई पूरो करे छॾियां। पर कालू इन कम में मुंहिंजी तूं मदद कंदे? चरियो नथी आमद, नई अहिड़ी का ग़लती कजांइ। ओठे खे हाणे वॾो रइस पाण ई सज़ा ॾींदो ऐं सभिनी जे साम्हूं ॾींदो। जेकॾहिं तो इहा ग़लती कई न त पोइ तोखे बि बख़्श कोन कयो वेंदो। कालू मां त बसि मिड़ई ईअं ॻाल्हि कई, अॻिमो जी कहिड़ी मजाल जो रइस जी इजाज़त खां बग़ैर मां ओठे खे ज़हर ॾेई छॾियां। हाणे तोखे ओठे खां परे रहणो पवंदो, न त तूं होश मां निकिरी ओठे खे कुझु बि करे सघीं थो। मां होश में आहियां कालू, होश में। तूं होश न विञाए। रइस जो हुकुम आहे, ओठे जो ख़्यालु रखणु मुंहिंजो ज़िम्मो आहे। मतां हाणे तूं उन तरफ़ वियो आहीं ओठे सां मिलण लाइ। दिल त चवे थी नाथियार जूं समूरियूं गोलियूं तुंहिंजे सीने में हलाए छॾियां। ईअं तूं करे नथो सघीं, छो त रइस गफ़ार ख़ान जे साम्हूं तूं मजबूर ऐं लाचार आहीं। न ओठा न, मां मजबूर ऐं लाचार न आहियां, बसि रइस गफ़ार ख़ान जी इज़त कयां थो। हिन वक़्तु तव्हां सभु जो सभु रइस गफ़ार ख़ान जे हथनि जा खुदा बणिजी चुका आहियो, जन सां खेॾे पियो। कुझु बि हुजे ओठा, पर तूं तमामु जल्द मारियो ऐं तोखे गोली मां पंहिंजे हथनि सां हणंदुसि। इहो तुंहिंजो ख़्वाबु आहे जेको कॾहिं बि पूरो न थींदो। इहो पंहिंजी दिलि मां कढी छॾ त तव्हां मां केर बि ओठे खे मारे सघंदो, छो त मुंहिंजो नालो आहे ओठो। मां हणंदो आहियां सोटो, अहिड़ो हणंदो आहियां सोटो जो बकरी बेकटी न करे। मुंहिंजो कोई अहिड़ो ॾोह ई न आहे जंहिं ॾोह में तूं मूंखे गोली हणी। जेकॾहिं हिन ॻोठ वारनि जो को बि ॾोही आहे त उहो ॾोही आहे कमाल ख़ान, गफ़ार ख़ान जो भाउ। रइस गफ़ार ख़ान इहो कॾहिं बि न चाहींदो त उनजो भाउ मारियो वञे। तूं घबराए न, वॾे रइस फ़ैसिलो करे छॾियो आहे, तोसां गॾु कमाल ख़ान खे बि मारींदो। जेकॾहिं ईअं हुजे हा त मूंसां गॾु कमाल ख़ान बि बदल हुजे हा। इन्ही करे रइस गफ़ार ख़ान कमाल ख़ान खे बचाइण थो चाहे ऐं कमाल ख़ान खे हाकिम ख़ान वटि पनाह में रखियो अथई। न त हाकिम ख़ान एतिरो बि ठाहो कोन आहे जो रइस गफ़ार ख़ान खे कमाल ख़ान जो हथु न ॾे। उहे पाण में सभु साठड़िया काठड़िया आहिनि जेकी सभु गॾिजी तव्हांखे बेवकूफ़ बणाइनि पिया। तमामु जल्द तव्हांखे इन जी ख़बर पवंदी, पोइ तव्हांजूं अखियूं खुलंदियूं त हक़ीक़त छा आहे। ओठे के हथी को कयो आहे, तमाम जल्द कमाल के भी बदी ते खणी ईंदुसि। साईं, छा ओठे इहो ॾोह क़बूल कयो आहे त पठाणी ऐं सावण खे ओठो ई मारण वारो आहे? सभिनी खे ख़बर आहे त कातिल इहो ई आहे। पोइ हाणे ओठो ॾोह क़बूल करे थो या न, उनजो को बि फ़र्क़ु नथो पवे। वरी बि इंसाफ़ ख़ातिर तव्हां ॻाल्हियूं करायो। हर चकर ॻाल्हियुनि जो सहारो वठी इहे आज़ाद थी विया आहिनि, पर रुखसार बेगम हाणे इन्हनि सां ॻाल्हियूं कोन कबियूं। हर माण्हू खे ख़बर आहे त हिन ॻोठ में जेके बि ज़ुल्म थिया आहिनि उहे सिर्फ़ ऐं सिर्फ़ कमाल ख़ान ऐं ओठे के आहिनि। सभु ॻोठ वारा इहो ई था चाहिनि त इन्हनि ॿिन्ही खे मारियो वञे ऐं इन्हनि जे मरण खां पोइ अमुन थींदो। हाणे तूं ॿुधाए त इन्हनि सां ॻाल्हियूं छो कयां, छाजे लाइ कयां?
ठीकु आहे साईं, जीअं तव्हांखे मुनासिबु लॻे। उन करे मां चाहियां थो त सभिनी ॻोठ वारनि जे साम्हूं इन्हनि खे बीहारे इन्हनि खे सिधियूं गोलियूं हणी इन्हनि खे पूरो कयो वञे। हाणे रुगो कमाल खान हथ अचे। कमाल खान जॾहिं बि हथ आयो न पोइ इन्हनि ॿिन्ही खे गॾु ख़तमु कंदुसि। किथे इहो मुंहिंजे इंतज़ार में त न आहे बीठल। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ मूंखे इते जो इते पूरो करे छॾींदो। वापसि थी अहमद, वापसि थी, इन में ई तुंहिंजी भलाई आहे। ओठो कातिल न आहे त पोइ मुंहिंजो मुजरिम बि ओठो न आहे। इहो अहमद ई आहे। इनखे जेसि ताईं ॿधी खणी न वेंदुसि न हक़ीक़त जी ख़बर ई कान पवंदी ऐं ना ई मां कातिलनि खे ज़ाहिर करे सघंदुसि। मामा मंज़ूर जी करे मामो मंज़ूर हुकुम कयो। असां त जॾहिं बाबा सां ॻाल्हाईंदा आहियूं चवंदो आहे फोट थोका को ॻाल्हाईंदो न आहे। हिते त जी जी लॻी पई आहे। इहो इन करे त मामो मासी ते मस्त लॻो पियो आहे। अकुल कर छोरा, अकुल कर। तुंहिंजो छा ते दिमाग़ ख़राब थी वियो आहे? ॿारनि मज़ाक कनि था, तूं अजायो होश न विञाए। अजायो गिगू छो थो ॻाड़ी? छोरा अरे ॾिसो मूंखे किकू लॻल बाबा लॻल हुयो पर हींअर चटे वियो। पुट मामो असुल छेगरो आहे, हिन सां शादी असुल न कजां। अमीर मां सुरीलो चवान आहियां, तोखे छा में तो मां छेगरो लॻा? पीरू चयो तूं गिगू चटे वएं, पोइ तूं सुरीलो छामिया? ही चलो सदाई थाप कंदो आहे। थाप कोन तो कयां बाबा, तूं सदाई मुंहिंजी बेइज्जती कराईंदो आहीं। इन खां सुठो आहे त ॻाल्हायो बि न कर। बाबा पाण ॻाल्हाईंदो आहीं त सदा गिगू ॻाड़ींदो आहीं। रूप जाकुल खां कम वठ, मामा जी बि का इज़त आहे। मुंहिंजो छोरो ई मुंहिंजी इज़त खे दूर कंदो आहे। हिन उमिरि में तुंहिंजी कहिड़ी इज़त? इन उमिरि में त वधीक इज़त थियणु घुर्जे। पर अॼु ॾींहं ताईं तो कमायो आहे जो तुंहिंजी इज़त थींदी। सची आई अहिड़ी निभागी औलाद हूंदी त पोइ इज़त किथां हूंदी? मामा हू तुंहिंजी इज़त जी पई ॻाल्हि करे, असांखे विच में छो पियो कढी? ऐं बाबा के आई वॾो कोठा जेकॾहिं मां रहिस जे माण्हुनि सां गॾिजी आयुसि त इहा मुंहिंजी मजबूरी हुई। इहा तुंहिंजी मजबूरी हुई, पर जॾहिं मां सूमर खे मारण लाइ निकितो हुयुसि त तूं रबनि खे ॾस ॾेई मूं पोयां मोकिले छॾियो। तोखे कीअं यकीन ॾियारायां त रबन खे मूं कोन ॿुधायो हो? इत्तेफ़ाक़ सां उते कीअं पहुतो इहा मूंखे का बि ख़बर न आहे। कमीनों खे जाइजो ई छा सम्झी थो त मां हिनखे बख़्श करे छॾींदुसि? कतई न। वारस राति जो ओठे जी पहरेदारीअ जो ज़िम्मो तुंहिंजो आहे ऐं इन कम में का बि लापरवाही थियणु न घुरिजे। लापरवाही त कोन थींदी बाबा साईं, पर आख़िर इन ओठे खे ज़िंदा छो था रखियूं अचो? जेसि ताईं कमाल खान वापसि न थींदो तेसि ताईं न ओठे खे ज़िंदा रहणो पवंदो। हाकिम खान वॾो ज़िदी आहे बाबा साईं, उनखे मञाइण एतिरो आसान न हूंदो। मां अॼु ई वञी हाकिम खान सां मिलां थो, या त हू असां सां झेड़ो वारे या वरी कमाल खान खे असांजे हवाले करे। बाबा साईं जेकॾहिं मसइलो ॻाल्हियुनि ऐं अमन ज़रिए हल थी वञे त बहितर आहे। ॻाल्हि असुल खां वठी मूं ॻाल्हियुनि ऐं अमन खे अहमियत ॾिनी आहे, पर जेकॾहिं हाकिम खान पंहिंजी ज़िद तां न लथो न त उनखे ताक़त जो मुज़ाहिरो करे ॾेखारींदुसि। बाबा साईं असां हाकिम खान खां कमज़ोर न आहियूं, पोइ अजायो उनखे छो था मिनथूं कयो? तव्हां असांखे हुकुम कयो त असां हाकिम खान जी औताक में दाख़िल थी इन कमाल खान खे टंगे था अचूं। वारस असां कमज़ोर कोन हूं, उन जो नमूनो असां हाकिम खान खे ॾेखारे चुका हूं। हर मसइले जो हल झेड़ो नाहे हूंदो। जेकॾहिं ॿिनि कबीलनि जे विच में झेड़ो थो थिए न त उन झेड़े में
नाहक ग़रीबनि जो रत ई वहंदो आहे। इहो कमु ज़ालिमनि जो थी सघे थो, पर असां त ज़ालिम न आहियूं। पोइ जज़्बात खां छो कमु वठूं? ख़ुदा कंदो त हाकिम खान खे बि समक अची वेंदी। हू बिगैर रत वहण जे, बिगैर झेड़े जे कमाल खान खे असांजे हवाले कंदो। ॾिठो कीअं बि करे नामत खे ॿाहिरि कढी अच, तोखे हर हाल में इहो कमु मुंहिंजो करणो पवंदो। जेकर मां आमद खे ॿाहिरि वठी आयुसि, कंहिं असांखे ॾिसी वरितो, पोइ त मसलो मूं लाइ पैदा थींदो न। मसलो तो लाइ तॾहिं थींदो जॾहिं मां हिन आमद खे मारिया न। आमद खे तूं ज़िंदा छॾण वारो त न आहीं। आमद मुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे जो मां हुनखे मारींदुसि? जेकॾहिं आमद तुंहिंजो ॾोह ई न आहे, पोइ ख़ैर सलाही हुन सां मिलण थो चाहीं त पोइ वञी रईस जी उताक ते उन सां मिली सघी थो। हक़ीक़त इहा आहे त अहमद खे मीरा जी ख़बर आहे, ऐं इहा हक़ीक़त मूंसां उते कॾहिं बि कोन कंदो। रबन, तूं इहो त ॿुधाए, तोखे आमद मथां कीअं शक पियो? जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त इहो अहमद हिन उठे सां मिलियल आहे। जेकॾहिं ईअं हुजे हा न, रईस आमद खे कॾहिं बि बख़्श न करे हा। इहो मुंहिंजो शक आहे। थी सघे थो त इहो अहमद उठे सां न बि हुजे। जेकॾहिं तोखे का बि पक न आहे, पोइ आमद जे पोयां तूं छो पइजी वियो आहीं? निभागा के जा मां तो सां इज़त सां पियो थो ॻाल्हायां, ऐं तूं वरी अजाया सुवाल मथां सुवाल थो कंदो अथई। मां वञी बाग वारे नंबर ते बीहां थो। जेकॾहिं शाम ताईं तूं कंहिं बि बहाने सां हिन आमद खे उते न वठी आहीं न, त तुंहिंजी ख़ैर न हूंदी, सम्झी? इन मां हथी को थी वियुसि, कावड़ आमद ते मोचड़ा मूंखे थो अड़े। कमदार ही जेके असांजा हारी आहिनि, आसानीअ सां कमु करे रहिया आहिनि, इहा अमुन जी निशानी आहे। जेकॾहिं असां गफ़ार खान सां दुश्मनी कईसीं त ही सभु ख़ौफ़ में वठिजी वेंदा। हिननि जो घर मां निकिरणु महाल थी वेंदो। जे हिननि जे आॾो असां हथियार बंदि माण्हू बि आयासीं, पोइ ही असांजी हदुनि खां ॿाहिरि शहर तरफ़ वञी न सघंदा। पर ही हिन वक़्तु बेखौफ़ थी घुमनि था। पर तूं ई ॿुधाए कमदार, त मां पंहिंजे अन्ना ऐं क्रोध में अची पोइ मां गफ़ार खान सां दुश्मनी वधाए हिननि जी आज़ादीअ में खलल छो विझां? बाबा साईं, इहा तमामु बहितर सोच आहे। मसलो ॻाल्हियुनि सां हल थी वञे त बहितर आहे। बाबा साईं, गफ़ार खान कॾहिं बि ॻाल्हियुनि में न ईंदो। हिननि खे ॻाल्हियुनि में अचणो पवंदो जेकॾहिं हू पंहिंजे माण्हुनि जो भलो चाहिनि था। बाबा साईं, गफ़ार खान खे पंहिंजी ताक़त जो नाज़ आहे। जेकॾहिं बाबा साईं कमाल खान खे बग़ैर ॻाल्हियुनि जे हवाले कयो त उहो मसलो उते ई ख़तमु थी वेंदो। इहो त कमाल खान सां सिधो धोखो थींदो, जेको हुन सां मां कॾहिं बि कोन कंदुसि, छो त हुन मूं मथां भरवसो कयो आहे। जेकॾहिं गफ़ार खान ॻाल्हियुनि में अचे थो त पोइ कमाल खान सां ॻाल्हियूं करे उन खे गफ़ार खान जे हवाले कयो वेंदो। पोइ जेकॾहिं हू ॻाल्हियुनि में न आया त कमाल खान खे हितां निकिरण जी वाट ॾींदुसि। पोयां जेको बि थियो उन सां मां मुंहुं ॾेई वठंदुसि। कमदार, असांजी पहिरीं कोशिशि इहा हूंदी त मसलो ॻाल्हियुनि ज़रिए हल थिए ऐं अमुन सां थिए। चाचा, बाबा जे मरण खां पोइ तो मूंखे यतीम ॿार जीअं कुटियो थी। माण्हू मूंखे चवंदा आहिनि त तुंहिंजो पीउ करोड़पति हुयो ऐं तो पंहिंजा कहिड़ा हाल करे घुमे थो। पुट, मां छा थो करे सघां? कुदरत वारे तुंहिंजी शिकिल ई अहिड़ी ठाही आहे। हली जे करे खणी मां तोखे पेंट शर्ट बि पारायां, पर तूं लॻे त भोलो ऐं भोलो मूंखे तो बणाए छॾियो आहे। बाबा जे मरण खां पोइ तूं मुंहिंजे सिर ते हथु रखे हा त पोइ। अरे हे ॾिस, हथु सिर मथां आहे, ॿियो भला छा कयां? हथु घटि ऐं पादर घणो सिर मथां हूंदो आहे चाचा। इहे तुंहिंजे अफ़ालनि जे करे। एतिरा बि बुछड़ा अफ़ाल कोन अथसि चाचा, जेतिरो तूं उनखे बुछड़ो कंदो आहीं। अरे जेकॾहिं न तव्हां मुंहिंजे जीअ में जीव मिलायो न, त पोइ बि मां बि तव्हांजे मथे तां हथु कोन खणा।
मां त हर वक़्तु चाचा जीअ में जी मिलाईंदो आहियां चाचा खे बंदूक लॻे। अरे लानतीर तुझे मन में हर वक्त इहा ही खोट आ त मां चाचे खे बंदूक हणी कढां। अरे तॾहिं त पादर खाईंदो न, तॾहिं त चवां थो त पुट मुंहिंजे मरण जा ख्वाब ॾिसण छॾे ॾे मुंहिंजे मरण जा ख्वाब ऐं दिलि सां मुंहिंजी वॾी ज़िंदगीअ जूं दुआऊं घुर, ख़ैर घुर, न त तुंहिंजो कॾहिं बि भलो न थींदो। अरे छोरा ईअं ई तुंहिंजी ज़िंदगी पादरनि में गुज़रंदी। कुर्बानी मुंहिंजो न वस पुॼे वस त अॼु चाचा खे बंदूक हणी मारे छॾियां ऐं वरी चवे थो त मुंहिंजी ज़िंदगी जूं दुआयूं घुर। हाणे तूं ई ॿुधा कुर्बानी त अहिड़े चासाईला दिलि में दुआयूं निकिरंदियूं। तिजोरी में लखें रुपया पिया हुजनि ऐं ॿार रुपए लाइ सिकंदा वतन। तुंहिंजो बाबा त मरी वियो पर ही कसाई आहे, मालिक तोखे इन खां बचाईंदो। वारिस खणी जो असां नोठे खे ॿधी खणी आया आहे, पर जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न त ओठो मुंहिंजी भेण ऐं बाबा जो कातिल न आहे। तुंहिंजो शक कंहिं मथां थो वञे? इहो कमु इन अहमद जो आहे। अहमद मथां मुंहिंजो पहिरियों ई शक हुयो, इहा मूं तोसां ॻाल्हि बि कई हुई। पूरी हक़ीक़त जी ख़बर तॾहिं पवंदी वारिस जॾहिं इहो अहमद मुंहिंजे हथ ईंदो। रबन हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, तुंहिंजो जेको बि शक आहे तूं इहा ॻाल्हि रईस सां छो नथो करी? रबन अहमद खे ॻोठ खां ॿाहिरि कढणु नामुमकिन आहे। हू ख़ौफ़ में वरतल आहे, हू कॾहिं बि ॻोठ खां ॿाहिरि कोन ईंदो। वारिस जेसि ताईं मूंखे इहो अहमद हथ न ईंदो न तेसि ताईं मूंखे मीरा जी ख़बर कान पवंदी। रबन अदी मीरा जी अहमद खे ख़बर आहे? ओठे जे क़ैद में आहे वारिस, ऐं इहो अहमद इन ओठे सां मिलियल आहे ऐं हक़ीक़त खे ॼाणण लाइ इन अहमद खे ॻोठ खां ॿाहिरि कढणु नामुमकिन आहे। अॼु शाम जो रईस सां गॾु असां हाकिम ख़ान सां मिलण वेंदासीं। उन वक़्तु तूं अहमद खे हितां कढी सघीं थो। पोयां केरु आहे जो तोखे रोकींदो? पर यार जेकॾहिं रईस मूंखे हलण लाइ चयो त पोइ? रबन इन जो हिकिड़ो ई हल आहे, तूं पंहिंजी मोबाइल बंदि करे ॻोठ खां ॿाहिरि लिकी वञी वेह। रईस तुंहिंजी जांच कंदो, तूं न मिलंदे त असां निकिरी वेंदासीं। असांखे वेंदे ॾिसी तूं वञी न अहमद खे हथी को कजांइ। हाणे त ईअं ई करिणो पवंदो वारिस, छो त इन अहमद खे हथी को करणु लाज़मी आहे। अमर तूं अञा ताईं हिते वेठो आहीं? साईं वॾे न्यापो कयो आहे त अमर खे जल्दी ओताक ॾे मोकिल। जी अदी मां ओॾां ई वञा थो। ओताक ते वञी न कालूअ खे न्यापो ॾिजांइ त छोटूअ खे मोकिले। ख़बर न आहे त हुनखे अलाए काथे छॾे आयो आहे, घर ई कोन थो अचे। कालू खां मां पुछा कई हुई, छोटू माल चराइण वेंदो आहे। ॿार खे रुलाए छॾियो अथसि। कालूअ खे चयो त माल सां गॾु कंहिं ॿिए हमराह खे मोकिले। हिते घर जे कम में छोटू मुंहिंजी मदद कंदो आहे न। ठीकु आहे अदी, कालू मथां ज़ोर रखंदुसि। जल्दी ओताक ते वञो, साईं खे शायदि किथे ॿाहिरि वञिणो आहे। जी अदी। चाचा जेकॾहिं तूं ऐं कूंज वारिस जे मथां थोरो बि ज़ोर रखंदव न त ओठो आज़ाब थी वेंदो। भाई रुगो तूं इहो सम्झंदी आहीं त असां तुंहिंजा दुश्मन आहियूं, पर इहे न आहे। ओठे जे मौत जो जेतिरो तोखे ॾुख थींदो एतिरो असांखे बि थींदो। मां ॾिसां पई त तव्हां ओठे जी मौत ते ख़ुशि आहियो। माण्हू त दुश्मन जी मौत ते बि ख़ुशि न आहिनि थींदा। ओठो त वरी बि असांजो रत आहे, मां भला छो ख़ुशि थींदसि? पर तूं त ओठे खे झोल झले पिटींदी आहे, पोइ मां छा सम्झां त तव्हांखे ओठे जो ॾुख आहे? असल में ओठे जा कम अहिड़ा आहिनि ऐं उन वॾा ज़ुल्म कया आहिनि। हर माण्हू चाहींदो आहे त ज़ालिम जो मौत थिए। चाचा खणी जो ओठे ज़ुल्म कया आहिनि, पर एॾा ज़ुल्म बि न आहिनि कया जो हुनखे मारियो वञे। इहो त तूं थी चई न त हुन ज़ुल्म न आहिनि कया। जेकॾहिं हुन ज़ुल्म न आहिनि कया न त रईस हुनखे पाण ई छॾे ॾींदो। तूं परेशान न थी। मां परेशान इन करे आहियां जो हिते ओठे जा सॼण घटि ऐं दुश्मन वधीक आहिनि। उहे ओठे खे मारण जी कोशिश कंदा। जेकॾहिं वारिस मिंथ मेड़ कंदो न त ओठे खे छॾे ॾींदा। मां वारिस खे चवंदुसि जेकॾहिं मुंहिंजे वस में हूंदो त उहो बचाइण जी पूरी कोशिशि कंदो। चाचा जेकॾहिं वारिस कोशिश कंदो त मूंखे पूरी पक आहे रईस ओठे खे आज़ादु करे छॾींदो।
सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।